वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन के चूंडुनि लाइ वधीक 17 अरब 40 करोड़ रुपया जारी करे छॾिया। नाड़ेवारी वज़ारत जी पधिराई मूजिब इलेक्शन कमीशन के मजमूई तौर ते 27 अरब 40 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। बजट में इलेक्शन कमीशन लाइ 42 अरब रुपया मुख़्तस कया विया हुआ। वफ़ाक़ी हुकूमत IMF जे मुतालबे ते महफ़ूज़ करार ॾिनल गैस वाहिपेदारनि लाइ गैस 100 सैकड़ो महांगी करण जो फ़ैसिलो करे वरितो। जनवरी 2024 खां महफ़ूज़ करार ॾिनल गैस वाहिपेदारनि लाइ गैस क़ीमत में 57 सैकड़ो वाध कई वेंदी। बाक़ी वाध जून जुलाई में कई वेंदी। मीटर रेंट में 400 रुपया उगाड़ियो वेंदो। इलेक्शन कमीशन PTI जे बानी के उहिदे तां हटाइण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत में 5 रुकनी बेंच फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। PTI जे वकील इंट्रा पार्टी इलेक्शन जो रिकॉर्ड इलेक्शन कमीशन में जमा करायो। इलेक्शन कमीशन PTI चेयरमैन जी चूंड वारो रिकॉर्ड तलब करे वरितो। इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो त PTI बानी पार्टी उहिदे चूंड विढ़ियो ई नाहे, कुझु बि नथा करे सघूं। PTI जे बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ गैर शरई निकाह वारो केस ॿुधण जोॻो हुअण या न हुअण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन अदालत गवाह मोहम्मद लतीफ़ जो बयान रिकॉर्ड करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। खावर मानिका जे मुलाज़िम मोहम्मद लतीफ़ बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त अॻूणो PTI चेयरमैन बुशरा बीबी जे घर ईंदो हो। खावर मानिका खेसि बुशरा बीबी ऐं PTI चेयरमैन ते नज़र रखण लाइ चयो हो। अदालत केस जी ॿुधणी 8 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इसराइली फ़ौज गज़ा जे स्कूल्स में पनाह वठंदड़नि खे बि क़त्ल करणु शुरू करे छॾियो। इसराइल जे गज़ा में ब्रीच मार्च कैंप ते बमबारी, 15 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। इसराइली फ़ौज जी बमबारी सबबि ख़ौफ़ वारी सूरतहाल बरक़रार। इसराइली फ़ौज ज़मीनी कार्रवाई दौरान 78 फ़ौजी मारिजण जी तस्दीक़ करे छॾी। पेशावर में वर्सत रोड ते धमाकेदार मादो फाटण सां 4 ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त स्कूली वैन ॿारनि खे छॾण वञी रही हुई त वर्सत रोड ते धमाको थियो। ज़ख़्मी ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिनि जी हालत गणती चोगी। धमाके सबबि हर पासे जे इमारतुनि जा शीशा पिए टुटी पिया। उन्नीस सौ 71 वारी जंग में दुश्मन के टोटा चबाईंदड़ पाक फ़ौज बहादुर जवान शहीद मेजर मोहम्मद अकरम जो 52वां शहादत दिहाड़ो। सर्विसेज चीफ ऐं चेयरमैन ज्वाइंट चीफ स्टाफ कमेटी पारां शहीद मेजर मोहम्मद अकरम के भेटा पेश। ISPR मूजिब मेजर मोहम्मद अकरम 71 वारी जंग में दुश्मन जे हमलनि खे नाकाम बणायो। कराची में पुलिस वर्दी पहिरियल जवाबदारनि जी वारदात। ब्रिगेड थाणे जे हद में पुलिस वर्दी पहिरियल जवाबदार हिक नौजवान खे अगवा करे विया। BBA जे शागिर्द मोहम्मद वजाद के लाइन्स एरिया में अगवा कयो वियो। अगवा बाद वजाद जी घर भातियुनि खे तशद्दुद वारी वीडियो मोकिले 1.5 करोड़ रुपया भंग तलब कयो वियो। भोगी जी भेण वजीहा जी फिरियाद ते भाउ जे अगवा जो केस ब्रिगेड थाणे ते दाख़िल कयो वियो। FIR जी मतन में ॼाणायो वियो आहे त भाउ खे 3 दिसंबर ते शाम जो 4 वॻे पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंद अगवा करे विया हुआ।